अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, अॼु तव्हांखे मां हिकु अहिड़े रेस्टोरेंट जो सैर कराईंदुसि जेको तमामु घणो पॉपुलर बि आहे ऐं तमामु घणो सुठो बि आहे ऐं हिते जंहिं क्वालिटी जा फूड्स अवेलेबल आहिनि उहे तव्हांखे ॾाढो मज़ो ॾींदा, ॾाढा टेस्टी आहिनि। मां बि हिते 2-3 दफ़ा आयो आहियां ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु आयो आहियां ऐं नो डाउट त हीउ रेस्टोरेंट पंहिंजे हिसाब में हिकिड़ो ज़बरदस्त रेस्टोरेंट आहे। जी हाँ, हीउ रेस्टोरेंट आहे अल इमरान रेस्टोरेंट जे नाले सां। हिते स्नैक्स बि अवेलेबल आहिनि, चाइनीज़ बि, वेस्टर्न फूड बि ऐं देसी फूड बि। दोस्तों, तव्हांखे मां अंदरि जो सैर करायां थो। हिन रेस्टोरेंट में 3 पोर्शन आहिनि। हिकिड़ो त हेठि आहे जेको ग्राउंड फ्लोर आहे ऐं हिकिड़ो फर्स्ट फ्लोर आहे जिते लेडीज़ जो आहे ऐं उन खां पोइ वरी हिते ॿियो जेको सेकेंड फ्लोर आहे जेको उहो रूफ ते आहे, उनजो बि तव्हांखे सैर कराईंदुसि। पर पहिरीं तव्हांखे मां हिन रेस्टोरेंट जो जेको ॿाहिरियों जेको मथियों जेको मंज़रु आहे उहो ॾेखारियां थो। उन खां पोइ तव्हांखे मां हिन रेस्टोरेंट जो जेको ओनर आहे उन सां 2-3 मिंट कचहरी कंदासीं। पोइ तव्हांखे वरी किचन जो सैर कराईंदुसि, बारबेक्यू जो सैर कराईंदुसि ऐं तव्हांखे इहो सभु शयूं ॾेखारींदुसि जेके हिन होटल में ठहंदियूं आहिनि। अचो त तव्हांखे असां हिन होटल जो ॿाहिरियों मंज़रु ॾेखारियूं। महिरबानी। हाणे मां जंहिं दोस्त वटि आयो आहियां उहो हिन जो ओनर आहे ऐं उहो ओनर जेको आहे सो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। उन खां असां 2-3 ॻाल्हियूं पुछंदासीं ऐं उनखे इहो बि चवंदासीं त भई अमूमन जॾहिं बि माण्हू को बिज़नेस कंदो आहे होटलिंग जो, त उहो प्रिफर कंदो आहे त यार दो दरिया ते वञा, मां तारिक रोड ते वञा, मां क्लिफ्टन ते वञा, जिते कम्यूनिटी सुठी हूंदी आहे ऐं माण्हू घणा ईंदा आहिनि ऐं परे परे खां ईंदा आहिनि। त हिन दोस्त खां पुछंदासीं त तव्हां छा सोचे करे हिन एरिया में जेको असांजो एरिया आहे यानी सचल ऐं मारवाड़ा ॻोठ जे विच में तव्हां हीउ होटल खोलियो आहे। साम्हूं हिन जे जेको आहे सो 2-3 असांजा ॿिया वॾा हिकिड़ा अहिड़ा सेक्शन आहिनि जेके जिते पंहिंजी तक़रीबन सिंधी कम्यूनिटी रहंदी आहे। त हिननि उन्हनि सिंधी कम्यूनिटी जे हिसाब सां इहो खोलियो आहे या ॿी का ॻाल्हि सोचे करे खोलियो आहे। सो दोस्तो, अचो त असां उन दोस्त सां इन मौज़ूअ ते ॻाल्हायूं था। रफ़ीक साहब, तव्हां जो मां थोरो क़ीमती वक़्तु वठंदुसि, मूंखे इहो ॿुधायो त हीउ जेको माहौल तव्हां हिते सजायो आहे, यानी ईअं सम्झो त जंगल में मंगल कयो आहे तव्हां, ऐं हीउ बिज़नेस होटलिंग जो अमूमन माण्हू चॉइस कंदा आहिनि त कंहिं अहिड़ी इस्टेब्लिश जाइ ते रखूं जिते घणी पब्लिक अचे ऐं जेंट्री अचे। त तव्हां छा सोचे करे इहा प्लानिंग कई थी यार हिन एरिया में अहिड़ो ज़बरदस्त रेस्टोरेंट जंहिंमें डिफरेंट फूड्स हुजे, वेस्टर्न बि हुजे, चाइनीज़ बि हुजे, बारबेक्यू बि हुजे ऐं उहे सभु शयूं हुजनि जेके माण्हू खाइणु पसंदि कंदा आहिनि। त तव्हां इहो छा सोचे करे प्लान कयो आहे? साईं चवे थो त साईं जो जेको तर्जुमान आहियो तव्हां आहियो, ठीकु आहे न, ऐं ज़ाहिर आहे तर्जुमान त वरी वधीक ब्रीफ कंदो इन माहौल खे। ऐं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी विया हूंदो त मां साईं खां छा पुछियो आहे। त मूंखे ऐं जेके हिन यूट्यूब जा जेके व्यूअर्स आहिनि जेके असांजे हिन तक़रीबन हिन एरिया में रहंदा आहिनि, नेचुरली हीउ जॾहिं तव्हांजो वीडियो ॾिसंदा त यकीनन हेॾे वरी ज़रूरु ईंदा ऐं उन्हनि जे अचण जो जेको मक़सदु आहे त उन्हनि खे हिकिड़ी सुठी क्वालिटी फूड मिले ऐं सुठी सर्विस मिले। त मूंखे इहो सभु कुझु ॿुधायो त तव्हां छा सोचे करे इहो प्लान कयो आहे हिते? पहिरीं ॻाल्हि त हिते सिंधी कम्यूनिटी तमामु घणी आहे हिन एरिया में ऐं इन हवाले सां पहिरियों हिते अहिड़ी लोकेशन अहिड़ो रेस्टोरेंट न हुयो असांजे हिन एरिया में। त इन हवाले सां असां जे बॉस ऑनर इहो प्लान ठाहियो त बहितर आहे हिन लोकेशन ते सिंधी कम्यूनिटी आहे, उर्दू कम्यूनिटी आहे, उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो बहितरीनु रेस्टोरेंट जो बुनियादु रखियो वञे त जीअं पंहिंजे सिंधी कम्यूनिटीअ खे दोदरिया वञिणो पए थो, हाईवे वञिणो पए थो, परे वञिणो पए थो, बहितर आहे त उनखां असां हिते ई उन्हनि लाइ अहिड़ी क्वालिटी, अहिड़ी बेस्ट क्वालिटी हुजे फूड जी, बेस्ट सर्विस हुजे। इन हवाले सां असां हिते ई सहूलियत अगरि ॾींदासीं असां पंहिंजी सिंधी कम्यूनिटी खे, उर्दू कम्यूनिटी खे, जेके बि कम्यूनिटीज़ एरिया में हिन में रहंदियूं असांजी में, त ॿिए हंधि उन्हनि खे वञण जी तकलीफ़ न थींदी। असां फ्री डिलीवरी बि रखीसीं। डिलीवरी असांजी तक़रीबन 5 किलोमीटर ताईं आहे। डिलीवरी बि असां कयूं था, प्लस में डाइन इन टेक अवे, इन खां बहितर सर्विस ॾियूं था। असां वटि चाइनीज़, फास्ट फूड, पाकिस्तानी, इटालियन शेक्स वग़ैरह तक़रीबन कोल्ड ड्रिंक्स हर शइ हिते माना मेन्यू में मौजूदु आहे। इन हवाले सां असां बहितर खां बहितर सर्विस हिते ॾियूं पिया। हितां जे एरिया लाइ, पंहिंजे सिंधी भाइरनि लाइ, उर्दू स्पीकिंग भाइरनि लाइ
फैमिलीज़ लाइ सुठो सेटअप ठाहियो आहे। असां डाइनिंग तमामु बहितरीनु आहे असां वटि हिते। असां तमामु पंहिंजे जेके बि व्यूअर्स आहिनि तव्हांजे चैनल जा, तव्हांजे तवसल सां उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कंदा त हिकिड़ो मौक़ो ॾियो असांखे, असांजो फूड टेस्ट कयो, अचो असांजी सर्विस ॾिसो, असांखां डिलीवरी कराए घुरायो ऑर्डर घर वेठे। तव्हां असांखे चकर मौक़ो ॾियो, इनशाला तव्हां मुतमिन थी वेंदव। ऐं तव्हांखे दो दरिया वारी क्वालिटी, हाईवे वारी क्वालिटी, तमामु बहितरीनु क्वालिटियूं जेके बि आहिनि सभु तव्हांखे हिते ई, चाइनीज़, फास्ट फूड, इटालियन, सभु पाकिस्तानी हिते ई तव्हांखे मिलंदियूं। त कुझु चकर तव्हां ज़रूरु असांखे मौक़ो ॾियो। अच्छा, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त हिन अल इमरान रेस्टोरेंट जी जेका स्पेशलिटी जेका आहे उहा कहिड़ी आहे जेका वधि में वधि माण्हू खाईंदा आहिनि ऐं तव्हां खां ऑर्डर करे घुराईंदा आहिनि? चाइनीज़ में असां वटि चिकन चाउमीन, चिकन मंचूरियन तमामु हिन एरिया में घणी पई हले। फास्ट फूड में ज़िंगर, ब्रोस्ट ऐं तक़रीबन फास्ट फूड बहितरु हिते जेको हितां जी एरिया जे हिसाब सां फास्ट फूड तमामु घणो थो हले असांजो। तव्हांजो ज़िंगर त अमूमन मां बि खाधो आहे ऐं मां पंहिंजे घर बि घुराईंदो रहियो आहियां ऐं उनजी क्वालिटी ॾाढी सुठी आहे। ऐं बाक़ी चाइनीज़ असां कोन खाधी आहे। बाक़ी जेको आम जेको असांखे माण्हुनि जे वातां जेका ख़बर पई आहे त हिते चाइनीज़ जो बि हिकिड़ो यानी सुठो टेस्ट आहे तव्हां वटि। जी जी बिल्कुलु, चाइनीज़ जे लाइ असां वटि बहितरु दो दरिया जा कारीगर आयल आहिनि, कुझु हाईवे जा कारीगर आहिनि जेके चाइनीज़ हिते असां वटि ॾियनि था। असां इहा ई गुज़ारिश कंदासीं पंहिंजे कस्टमर्स खे, तव्हां चाइनीज़ टेस्ट कयो असांजो चाउमीन, मंचूरियन, चिकन फ्राइड राइस आहे, चिकन चिली ड्राई विथ राइस आहे, जेके बि आइटम आहिनि चाइनीज़ जा उहे तव्हां टेस्ट कयो, इनशाला तव्हांखे उहा ई टेस्ट हिते मिलंदी असां वटि। महिरबानी। मां हाणे थोरो किचन बि रिकॉर्ड कंदुसि ऐं थोरो बारबेक्यू बि रिकॉर्ड कंदुसि। सो मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त पहिरियों रफ़ीक साहब खे रिकॉर्ड कयो त कीअं थो डीलिंग करे सॼो। दोस्तो, मां अल इमरान रेस्टोरेंट जे हिन किचन में आयो आहियां। हीअ किचन उहो किचन आहे जिते तव्हां जे पेट में जेके शयूं वञनि थियूं उहे हिते ठहंदियूं आहिनि ऐं हीअ बाक़ाइदे उन हिफ़्ज़ान सिहत जे उसूलनि ते ठहंदियूं आहिनि। तव्हां ॾिठो त हीअ एॾो नीट एंड क्लीन आहे जो तव्हांखे यानी ॾिसण सां ई तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। हीअ ॾाढो मॉडर्न ऐं ॾाढो कंपोज़्ड लुक आहे ऐं ॾाढो सॉफ्ट लुक आहे। तव्हां ॾिठो त केॾी सफ़ाई सां इहे सभु शयूं पयूं आहिनि ऐं इन ई सफ़ाई सां हिते इहे सभु शयूं ठहंदियूं आहिनि ऐं पोइ जेके तव्हांखे सर्व थींदियूं आहिनि। तव्हां हे ॾिसो, हे हिते हे ब्रोस्ट बि ठहे पियो, हे चिप्स बि ठहनि पियो। हीअ अल इमरान रेस्टोरेंट जो उहो मेन्यू आहे जंहिं मेन्यूअ सां हिते जेके दोस्त ईंदा आहिनि मानी खाइणु, चांहि पीअणु या जूसिस वठणु, त हीअ इन मेन्यू जो इंतिखाबु कंदा आहिनि। हीअ ॿ दोस्त ग्रीन टी पी रहिया आहिनि ऐं मां हिननि दोस्तनि खां इहो पुछंदुसि त हिते ॿिया बि होटल आहिनि पासे में, पोइ हिननि खे कहिड़ी ज़रूरत पई त हितां जी जेको आहे सो चांहि पीजे, ग्रीन टी पीजे, मटको चांहि पीजे, या हितां जा ब्रोस्ट खाइजनि या चाइनीज़ खाइजे या जेके बि हिते डिफरेंट काइंड्स ऑफ फूड्स हूंदा आहिनि उहे खाइजनि। त दोस्त, मूंखे इहो ॿुधाए त तव्हांखे हिन अल इमरान रेस्टोरेंट में अचण जे लाइ कहिड़ी शइ घड़ी घड़ी दिलि चवंदी आहे त हेॾे अचिजे? यार हिननि जो मेन्यू तमामु हिननि जो जेको फास्ट फूड आहे उहो सुठो आहे। चांहि बि हिननि जी तमामु बिल्कुलु हिननि इलाइक़े में हिननि जी सुठी आहे, उनजे करे असां पंधु पिया आहियूं हिते। दोस्त, तो कलर ॾाढो शलवार कमीज़ ॾाढो सुठो पातो आहे ऐं मुंहिंजो फेवरेट कलर आहे। सो मूंखे इहो ॿुधाए त हितां जी सर्विस, हितां जो फूड, उन जी क्वालिटी जे मुतालिक़ तव्हां छा था चओ? हितां जी क्वालिटी वेल एंड गुड आहे। हितां जी बिल्कुलु क्वालिटी वेल एंड गुड आहे। असां ॿिया बि हुया होटल, असांखे इहो पसंदि लॻो, न्यू एडिशन हुई त इन करे असां हेॾे हलिया आयासीं। हिन जो ॾिठो अथई माशाल्लाह सुठी सर्विस आहे, सुठी फूड, फास्ट फूड वग़ैरह सुठा आहिनि। महिरबानी महिरबानी। हे टे नौजवान दोस्त जेके आहिनि से अल इमरान रेस्टोरेंट ते मानी सां पूरो इंसाफ़ करे रहिया आहिनि। मां हिननि दोस्तनि खां पुछंदुसि त भरिसां ॿिया बि रेस्टोरेंट आहिनि, पोइ हेॾे अल इमरान जो इंतिखाबु छो कयो? इन जी कहिड़ी वजह आहे? सर, पहिरीं ॻाल्हि त हीउ तमामु हिकु सुठो हिकु रेस्टोरेंट आहे सचल जे हिसाब सां। असां ॿियनि होटल ते सुठी मानी वग़ैरह खाधी आहे, पर हिन ते प्योर खाधो पीतो, सफ़ाई ऐं हिकु डिसिप्लिन, सर्विस तमामु बहितरीनु आहे ऐं खाधे में तमामु टेस्ट आहे, हिन जे करे ज़बरदस्त आहे। महिरबानी तव्हांजी, महिरबानी, लख एहसान। कुर्ब अची चुको आहियां उन फैमिली हॉल में ऐं हिन फैमिली हॉल खे एॾो सुठो सजायो आहे जो यकीनन तव्हां जॾहिं हेॾे फैमिली हॉल में ईंदो पंहिंजे ॿारनि समेत, पंहिंजी फैमिली समेत, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ऐं तव्हांखे ॾाढो इंजॉय तव्हां कंदव जो हितां जो एॾो ज़बरदस्त माहौल आहे। तव्हां हे ॾिसो,
हिन केॾो डेकोरेट कयो आहे हिन माहौल खे ऐं ॾाढो ख़ूबसूरती सां हिननि हिकिड़ो कॉम्बिनेशन ठाहियो आहे त ब्लैक वॉलपेपर हयो अथऊं, वरी ब्लैक फैन हया अथऊं ऐं अहिड़े नमूने सां गेस्ट वेठा आहिनि। इन्हनि गेस्ट खे यकीननि हिननि को ऑडर वाडर ॾिनो हूंदो, पर हाणे अचो त हिननि खां पुछूं था गेस्ट खां त भई तव्हां हिते हिन अल इमरान रेस्टोरेंट ते तव्हां छो आया हो? भरिसां ॿिया बि रेस्टोरेंट आहिनि। ख़ातून अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां इहो ॿुधायो त अल इमरान रेस्टोरेंट खे तव्हां छो इंतिखाब कयो आहे? हिन जी कहिड़ी अहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे या हिन जी कहिड़ी अहिड़ी कहिड़ो अहिड़ो स्पेशल आइटम आहे जेको तव्हांखे हेॾे अचण जे लाइ मजबूर कयो आहे? हितां जी कुझु डिशेस अहिड़ियूं आहिनि जेकी बाक़ी रेस्टोरेंट्स में न आहिनि ऐं हो ॾिसण में बि इलाही अट्रैक्टिव आहिनि ऐं उनजो टेस्ट बि इलाही सुठो आहे। ऐं हितां जे मतिलबु जेको इहो एरिया आहे उनजे हिसाब खां इहो रेस्टोरेंट इलाही सुठो आहे फैमिली अचण लाइ ऐं एनवायरनमेंट बि हितां जो इलाही सुठो आहे, त हिनजे करे असां हिते ईंदा आहियूं। अच्छा, हिन होटल जो हिकिड़ो इहो कमाल आहे त फ्री होम डिलीवरी बि ॾींदा आहिनि, त तव्हां कॾहिं फ्री होम डिलीवरी बि वरिती आहे? जी, मां हमेशह हिते ई घुराईंदी आहियां ऐं मिडनाइट बि ऑन हूंदो आहे इहो रेस्टोरेंट। मतिलबु बाक़ी रेस्टोरेंट 12 o'clock ते ऑफ थी वेंदा आहिनि, लेकिन 12 o'clock खां बाद बि होम सर्विस ॾींदा आहिनि, त हितां जी इहा बि इलाही सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, माशाल्लाह। अचो त हिन खां पुछूं था त हिन पंहिंजी दोस्त जे चवण ते ही आई आहे या हिन होटल जी का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि हिनखे अट्रैक्ट कयो आहे त मां अल इमरान ते अचां ऐं मां हितां जो फूड इस्तेमालु कयां? सभिनि खां पहिरियां त मुंहिंजी फ्रेंड मूंखे चयो त हिते हलूं था, हितां जी जेकी फूड आहे इलाही सुठो आहे, त पोइ असां अॼु हिते ट्राए करण आया आहियूं। तव्हांखे अल इमरान रेस्टोरेंट जो फूड में कहिड़ी अहिड़ी शइ वणंदी आहे जेका तव्हां चओ त मां बार बार खावां? हितां जा जेको फास्ट फूड आहे उहो इलाही सुठो आहे, त उहो बार बार चवंदी आहे दिलि त खाइणु अचूं असां। अच्छा, माशाल्लाह। दोस्तो तव्हां ॾिठो, पर अचो त ॾाढा प्यारा प्यारा ॿार वेठा आहिनि। यार तव्हां छा अकेला आया आहियो छा हिते? न, अच्छा, पोइ यकीननि तव्हां पंहिंजा पैसा बचाए रखिया हूंदा त मां असां इहे पैसा बचाए ऐं पोइ अल इमरान जो असां बर्गर खाऊं, छो त हितां जो बर्गर ॾाढो मशहूरु आहे। हा, त तव्हां सां गॾु आहियो, तव्हां खाराईंदव न बर्गर। मां तव्हां खां इंटरव्यू वठणु आयो यार, मां तव्हांखे खाराईंदुमि यार, वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी। ॾाढो प्यारो प्यारो छोकिरो आहे। अबा तुंहिंजो नालो छा आहे? अच्छा, सॉरी सॉरी, हे वीचारो गूंगो आहे, हे कोन ॻाल्हाईंदो आहे। ज़ाहिर आहे गूंगो न आहे त पोइ ॿुधाए न, तुंहिंजो नालो छा आहे? मां छो ॿुधायां? अच्छा, ठीकु आहे, पोइ न ॿुधाए तूं भली। दोस्तो अचो त हाणे हिन ॿिए सेक्शन में अचूं। हिते ॿ निकाहपोश ख़वातीन वेठियूं आहिनि। जॾहिं बि माण्हू कंहिं रेस्टोरेंट जो इंतिखाब कंदा आहिनि त का सुठी लोकेशन हूंदी आहे, पर तव्हां छा सोचे करे अल इमरान ते आया आहियो? वालेकुम अस्सलाम। पहिरीं ॻाल्हि त इहे मुंहिंजे घर जे बिल्कुलु क़रीब आहे ऐं मां हिननि जी इलाही तारीफ़ बि ॿुधी आहे, त इन वजह खां मां आई आहियां ऐं रीज़नेबल बि आहे इहो ऐं फूड बि इलाही टेस्टी अथनि। सेकेंड टाइम मां ट्राए कयां थी ऐं मूंखे इलाही सुठो लॻो हिननि जो, दैट्स वाई। अच्छा, माशाल्लाह। हितां जी कहिड़ी अहिड़ी ख़ासि शइ आहे जेका तव्हां बार बार खाइण जो तव्हांजो दिलि चवंदो आहे? हिननि जो ज़िंगर इलाही सुठो आहे ऐं ज़िंगर रोल बि त हिननि जो सभु इहे शयूं इलाही सुठियूं अथनि। हाणे अॼु ट्राए कयूं था कढ़ाई हिननि जी, ॾिसूं था कीअं। अच्छा, तव्हां हींअर छा ऑडर कयो आहे? असां हींअर पिशावरी कढ़ाई ऑडर कई आहे ऐं बाक़ी मुंहिंजी फ्रेंड ऑडर कई। जेको सेक्शन आहे इन जी ज़िमेदारी हिन ते आहे ऐं असांजे अचण खां अॻु में हे सॼो फुल हुयो ऐं तक़रीबन हाणे हे 3 फैमिली वञी बचियूं आहिनि। त अदा इहो ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो साहब वाहिद अली आहे। वाहिद अली, हिन अल इमरान रेस्टोरेंट ते जॉब करण जे लाइ यकीनन तव्हांखे ख़ुशी बि थी हूंदी जो हितां जो एटमॉस्फेयर ॾाढो भलो आहे। ऐं हिन होटल जी के ख़ासि ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि?
सर हिते असल में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जी मतिलबु असांजो फूड जेको आहे सभिनी खां वधीक बहितरु हूंदो आहे जीअं त असांजो फास्ट फूड आहे पिज़्ज़ा में असांजा काफ़ी फ्लेवर्स ॾाढा सुठा कस्टमर लाइक कंदा आहिनि उन खां पोइ कढ़ाई आहे असां वटि चाइनीज़ आहे बारबेक्यू में बि असांजा तमामु ज़बरदस्त आइटम्स आहिनि जेके कस्टमर लाइक कंदा इन वजह सां असीं उनखे अलावा असांजी सर्विस बि तमामु बहितरीनु हूंदी आहे जो असां बहितर खां बहितर कस्टमर खे सर्विस ॾींदा आहियूं उन खां बहितर उनखे फूड पेश कंदा आहियूं जीअं असां वटि अचनि ऐं उनजे लाइ ख़ुशि थी वञनि उनजी फैमिलियूं उनजी सभिनी जेके बि मेंबर्स आहिनि ख़ुशि थी पंहिंजे घर वापसि माशाल्लाह माशाल्लाह दोस्तो तव्हां ॾिठो त साईं पंहिंजे होटल जी जेका स्पेशलिटी आहे उहा ॿुधाई त हिन होटल जी सर्विस बि सुठी आहे फूड बि टेस्टी आहे लाजवाब आहे सो तव्हां दोस्तनि खे बि इहा ई गुज़ारिश आहे त हिन अल इमरान रेस्टोरेंट ते अचो ऐं रिज़नेबल प्राइस में क्वालिटी फूड तव्हां वापरायो ऐं तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो थैंक यू वेरी मच